बिल्कुल निजी इदारे ग्रुप डेवलपमेंट ऑफ पाकिस्तान जे सहकार सां कराची जे सिटी कोर्ट में डिस्ट्रिक्ट ईस्ट में जेको आहे सो चाइल्ड कोर्ट जो जेको आहे उहो इफ़्तिताह कयो आहे। जस्टिस मोहम्मद अली मज़हर जेको आहे हिते पहुची अची हिन चाइल्ड कोर्ट जो इफ़्तिताह कयो आहे। उते असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं। हिते जेके तलाक थी वेंदी आहे जिन जोड़नि में उन्हनि जा जेके ॿार हूंदा आहिनि उन्हनि जे गार्जियन लाइ जेका दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे उते फैमिली कोर्ट्स में जेको ॿारनि खे पेश कयो वेंदा आहिनि। हवाले सां जेके ॿारनि खे माहौल फ़राहम करण लाइ ही जेका चाइल्ड कोर्ट आहे उहा तैयार की वई आहे। हिते जेको आहे हिननि ॿारनि खे जेको आहे सो जॾहिं पेशी हूंदी आहे या अदालतुनि तरफ़ां ॿारनि खे तलब कयो वेंदो आहे पंहिंजे वालदाइन सां मुलाक़ात लाइ जेको आहे हिते ही जेको आहे कोर्ट क़ाइमु कई वई आहे। हिन में बिल्कुलु जेको आहे हिकिड़ो माहौल फ़राहम कयो वियो आहे ॿारनि खे, जीअं उन्हनि खे फील न थिए त कंहिं असां अदालत में मौजूदु आहियूं या ॿिए के अहिड़े हंध ते मौजूदु आहियूं जिते उन्हनि खे हिरासा जीअं थींदो आहे परेशान नज़र अचनि। उन जे करे उन्हनि खे ॿारनि खे परेशानी खां बचण लाइ ही सभु जेके इक्विपमेंट आहिनि हिते लॻाया विया आहिनि ऐं फैमिली जीअं घर में जीअं उन्हनि ॿारनि खे माहौल फ़राहम कयो वेंदो आहे ईअं ई माहौल फ़राहम कयो पियो वञे। अॼु जस्टिस मोहम्मद अली मज़हर पारां हिन जो जेको आहे उहो इफ़्तिताह कयो वियो आहे ऐं उन सां अलावा जेके कराची में डिस्ट्रिक्ट ईस्ट में जेके जज आहिनि उहे बि हिननि जेको चाइल्ड कोर्ट आहे उनजो दौरो करे विया आहिनि ऐं उन्हनि बि हिन ते जेको आहे तमामु घणो ख़ुशी जो इज़हार कयो आहे। ऐं तव्हांखे मुंहिंजो कैमरामैन शमीर अगरि ॾेखारे सघे त हीउ मुकमल तौर ते ॿारनि खे जीअं घर में माहौल फ़राहम कयो वेंदो आहे उन्हनि जे लाइ रांदीका रखिया विया आहिनि ऐं ॿियूं जेके ॿारनि खे जी दिलि रिझाइण वारियूं जेके शयूं हूंदियूं आहिनि उहे रखियूं विया आहिनि। हिते तव्हांखे नज़र ईंदो हूंदो त ऐं मुख़्तलिफ़ जेके दीवारूं आहिनि उन्हनि खे बि जेको आहे कलर कयो वियो आहे अहिड़े हिसाब सां त जीअं ॿार जेके आहिनि हिते अची करे को डिॼनि न ऐं हिते जेको आहे सो फैमिली वारो माहौल फील कनि ऐं बहितर फील कनि। ऐं जीअं हिते जेके ॾिसनि अक्सर इहे नज़र ईंदो आहे त ॿार जेके कोर्टुनि में पेश थींदा आहिनि त उहे तमामु घणो परेशान नज़र ईंदा आहिनि ऐं उन सबबु जेको आहे ॿार डिस्टर्ब थी वेंदा आहिनि ऐं पढ़ाई वग़ैरह जे हिसाब सां उन्हनि खे परेशानी अची वेंदी आहे, जंहिंजे करे हीउ जेको माहौल आहे उहो फ़राहम करण लाइ हिते चाइल्ड कोर्ट जेको आहे निजी इदारे पारां जे उन जे सहकार सां हिते क़ाइमु कयो वियो आहे। जी।